आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार आऊं आहियां मुख्तियार जरवार। साथियों, इन वीडियो में असां तव्हां खां पुछंदासीं दिलचस्प ऐं मालूमाती सवाल ऐं गुज़ारितूं। हर सवाल खां पोइ जवाबु ॾियण जे लाइ तव्हां वटि हूंदो 10 सेकंड जो टाइम। त अचो त पंहिंजा सवाल जवाब शुरू करियूं। साथियों, ॿुधायो त जिस्म में कहिड़ी शइ जी कमी सबबु शुगर जी बीमारी थींदी आहे? जवाब इंसुलिन जी कमी सबबु। साथियों, ॿुधायो त कहिड़े सयारे खे ज़मीन जी भेण बि चयो वेंदो आहे? जवाब वेनस सयारे खे ज़मीन जी भेण चयो वेंदो आहे। साथियों, दिलचस्प सवाल आहे त शादी जे ॾींहुं छोकिरियूं घोट खां कहिड़ी शइ लिकाईंदियूं आहिनि? जवाब घोट जा जूता या चप्पल। साथियों, ॿुधायो त कहिड़ी शइ ज़ाल मुड़ुस जो निकाह टोड़े छॾींदी आहे? जवाब मौत। जी हाँ साथियों, को बि हिकु जेकॾहिं मरी वियो ज़ाल या मुड़ुस त निकाह ख़तमु थी वेंदो। ऐं साथियों, तव्हां केतिरनि सवालनि जा जवाब ॾिना। वधीक वीडियो जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।